सिंध हिन वक़्त केतिरनि ई बुनियादी मसइलनि खे मुंहुं ॾेई रही आहे, जंहिंमें बेरोज़गारी, गुरबत, बुनियादी सहूलियतुनि जो न हुजणु ऐं तालीम। अस्सलामु अलैकुम, सिंधी इन्फो सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो, हिन वीडियो जो टॉपिक बेतालीम आहे, जंहिंमें ॾिसंदासीं त सिंध में तालीम जी सूरतहाल कहिड़ी आहे, असांजे नौजवाननि जो तालीम जे बारे में मक़सदु नज़रियो कहिड़ो आहे ऐं हक़ीक़ी तालीम कहिड़ी आहे। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़। इकोनॉमिक सर्वे ऑफ पाकिस्तान जी रिपोर्ट मूजिबि सिंध जी ॿाहिराड़ी में 50% आबादी अणपढ़ियल आहे, जॾहिं त पूरी सिंध में 45% माण्हू अणपढ़ियल आहिनि। जेकॾहिं वॾनि शहरनि कराची ऐं हैदराबाद खां सवाइ ॾिसूं त 50% सिंध तालीम जहिड़ी नेमत खां महरूम आहे। हीअ रिपोर्ट सिंध ते 50 साल हुकूमत कंदड़ PP जी हुकूमत ते सवालिया निशान आहे। ख़ुदि तालीम जो वज़ीर सईद गनी चए थो त सिंध में तक़रीबन 30 लख ॿार स्कूल खां ॿाहिरि आहिनि, पर हक़ीक़त में इन खां बि वधीक आहिनि। त अहम ख़बर सां अव्हांखे आगाह कंदासीं त सिंधी असेंबली जे इजलास दौरान सूबे में 30 लख खां वधीक ॿार स्कूलनि खां ॿाहिरि हुजण जो एतिराफ़ कयो वियो आहे। इन तबाही में जिथे हुकूमत मुलविस आहे, उते गोसड़ू उस्ताद ऐं असांजो बि कसूर आहे। जॾहिं असांजो पाणी बंदि थिए थो, असां धरणो हणूं था। बिजली नथी अचे, वापडा जे ख़िलाफ़ु धरणो हणूं था। ज़ाती नाइंसाफ़ी थिए थी त धरणो हणूं था। छा कॾहिं कंहिं ॻोठ में बंदि पयल स्कूल लाइ धरणो हयो या आवाज़ उथारियो? असांजो तालीम जो मक़सदु ऐं नज़रियो कहिड़ो आहे? माफ़ कजो, असांजो तालीम जो नज़रियो ग़ुलामी वारो आहे। असां ॿार खे स्कूल में दाख़िल करण वक़्तु ई इहो सेखारे था छॾियूं त पढ़ंदव त नौकिरी मिलंदी। जॾहिं तालीम जो मक़सदु नौकिरी थी वञे त असां वटि इंजीनियर, डॉक्टर, साइंसदान या वॾा बिज़नेसमैन, कारोबारी शख़्स पैदा न थींदा, बल्कि ग़ुलाम पैदा थींदा। हिते असांजो मतिलबु इहो न आहे त नौकिरी करणु ख़राबु चीज़ आहे या नौकिरी न करणु घुरिजे। जॉब करणु बि ज़रूरी आहे, घर हलाइणो पवंदो आहे, नौकिरी खे नथो टुकराए सघिजे। पर तालीम जो मक़सदु नौकिरी न थियणु घुरिजे। नौकिरी बग़ैर तालीम बि मिली वेंदी आहे। जेतिरा पैसा BA पास कमाए थो, उन खां वधीक CPEC में चाइना वारनि खां हिकु मज़दूर वठे थो। जेकॾहिं तव्हांजो को दोस्त चाइना कंपनी में कमु करे थो त उन खां पघार पुछी ॾिसो, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो। हक़ीक़ी तालीम कहिड़ी आहे? हिन जदीद दौर में बुनियादी तालीम काफ़ी न आहे, पर हुनुर सिखणु, कंप्यूटर जी मालूमात, टेक्नोलॉजी खे सिखणु बि ज़रूरी थी वियो आहे। दुनिया जिथे हुनुर सिखे पई, असां अॼु बि नौकिरी जी तलाश में आहियूं। हालत अहिड़ी आहे, BA पास बेरोज़गार आहे, मोबाइलनि जो मिस्त्री 1500 खां 2000 रोज़ाना कमाए रहियो आहे। जेकॾहिं तव्हांजे 20,000 रक़म खां मथे वारे मोबाइल जी स्क्रीन भॼी पवंदी, तव्हांखे अंदाज़ो थी वेंदो ही हुनुर वारा केतिरो कमाइनि था। हुनुर सिखणु बि तालीम आहे, कारोबार सिखणु बि तालीम आहे। जॾहिं ॿार खे स्कूल में दाख़िल करियो, इहो न चओ पढ़ंदे त नौकिरी मिलंदी। हिन खे इहो चओ पढ़ंदे त तुंहिंजो बि हिकु पंहिंजो स्कूल हूंदो। ॿार जो नंढपण खां ई कारोबारी ज़हन बणायो। सिंध जी तबाही जो इहो बि कारण आहे, हिकु कमाइण वारो आहे त 10 खाइण वारा आहिनि। जेकॾहिं 10 ई कमाइण वारा थी वञनि, उन घर सां गॾु पूरी सिंध ख़ुशहाल थी वञे। दोस्तो, हिन वीडियो मां घणनि जो इख़्तिलाफ़ बि थी सघे थो, पर हर कंहिंजो पंहिंजो नज़रियो आहे। असां पंहिंजो नज़रियो पेश कयो आहे। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कंदा ऐं चैनल खे सब्सक्राइब। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।